ए पासे हाणे मूंखे ॿी ख़बर ॾियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल जी जुडिशियल इंक्वायरी जी हिदायत कई आहे। सहाफ़ियुनि जी तंज़ीम पारां नसरुल्लाह गडानी वाक़े बाबति वॾे वज़ीर खे जुडिशियल इंक्वायरी लाइ ख़त लिखियो वियो हो। सहाफ़ियुनि जे ख़त बाद वॾे वज़ीर घरू खाते जे इख़्तियारनि खे जुडिशियल इंक्वायरी करण जी हिदायत करे छॾी। तफ़सील मालूम कयूं था। कराची मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे शाहिद मीरानी। जी शाहिद मीरानी। जी बिल्कुल, मीरपुर माथिलो में क़त्ल थी वियल सहाफ़ी नसरुल्लाह गदानी बाबति सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां घरू खाते जे सूबाई वज़ीर खे ख़त लिखी जुडिशियल इंक्वायरी करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अॼु सिंध जे वॾे वज़ीर पारां घरू खाते जे सूबाई वज़ीर खे इहो ख़त लिखी चयो वियो आहे त मीरपुर माथिलो जे शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गदानी जे क़त्ल वाक़े बाबति जुडिशियल इंक्वायरी जेका कराई वञे। इन वारे खां असां तव्हांखे ॿुधायां त सहाफ़ियुनि जी तंज़ीम आहे, उन पारां सिंध जे वॾे वज़ीर खे इहा जुडिशियल इंक्वायरी करण बाबति जेको आहे मुतालबो कयो वियो, अहिड़ो ख़त लिखियो वियो। उन ख़त खां पोइ अॼु सिंध जे वॾे वज़ीर घरू खाते जे सूबाई वज़ीर खे ख़त लिखी इहा हिदायत जारी कई आहे त नसरुल्लाह गदानी जे क़त्ल वाक़े बाबति जुडिशियल इंक्वायरी कराई वञे। जी।